Welcome to Time News Studios. You are watching 9 p.m. Bulletin. ओगरा पेट्रोल बहरान बाबत इंक्वायरी कमीशन की रिपोर्ट रद्द कंदे चैलेंज करण जो ऐलान करे छो। ओगरा तर्जमान जो चवण है तो इंक्वायरी कमीशन की रिपोर्ट में ओगरा ते लगायल इल्ज़ाम बेबुनियादी हकीकतुन के उबतड़ हैं। रिपोर्ट खिलाफ कानूनी और बियन फोरम से राब्तो किया वेंदो। इंक्वायरी कमीशन मुख्तलिफ कंपनी से गड ओगरा के पेट्रोल बहरान जो जिम्मेवार और अच्छो हाथी करार ॾींदे ओगरा के एक्ट ऑफ पार्लियामेंट तहत खत्म करण की सिफारिश कई हुई। गडल कॉमन LOC ते पंहिंजे फौजी मुबसरनि जी गाड़ी के नुक़सान पहुचण की तस्दीक करे छॾी। गडल कॉमन के नुमाइंदे जो चवण है तो गाड़ी के अणॼातल शइ लॻण सबब नुक़सान पहुतो है। जांच कई पई वञे। गुज़िरियल ॾींहुं ISPR दावा कई हुई तो भारतीय फौज गडल कॉमन की गाड़ी ते फायरिंग कई जंहिंमें रुगो गाड़ी के नुक़सान पहुतो। इस्लामाबाद में भारतीय नाज़िमुल उमूर के परॾेही ऑफिस तलब करे वाक़े ते एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सूमर ते ॾे वापस पहुचंदो तर्जमान तस्दीक करे छॾी। वॾे वज़ीर जे तर्जमान बयान जारी कंदे चयो आहे त वॾे वज़ीर जो निजी परॾेही दौरो सुभाणे मुकमल थींदो। सूमर ते ॾे पहुची ज़िम्मेवारियूं संभालींदो। वॾे वज़ीर जी ओचितो अमरीका रवानगी ते मुख़्तलिफ़ वफ़ाक़ गर्दिश में हुआ। पंजाब के मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां इस्लामाबाद पहुतल कॉन्ट्रैक्टी उस्तादनि जो बनी गाला में एहतजाज। पुलिस ऐं मुज़ाहिरीन विच में चकरियूं। मुज़ाहिरीन खे चिड़ विछड़ करण लाइ पुलिस जी लठबाज़ी ऐं शैलिंग। केतिरा ई उस्ताद ज़ख़्मी। पुलिस 10 खां वधीक उस्तादनि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस ऐं उस्तादनि में चकरियुनि सबब इलाइक़ो जंग जो मैदान बणियल। मुज़ाहिरीन DC सां ॻाल्हियुनि खां इनकार करे छॾियो। उस्ताद वज़ीर आज़म जी रिहाइशगाह ॾों एहतजाज करण वारी ज़िद ते क़ाइमु। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त फूड फैक्ट्रीज़ के ज़बरदस्ती सरकारी खातनि मां धमकियूं ॾियारियूं पियूं वञनि। फूड फैक्ट्रीज़ के महांगी ऐं गैर मयारी खंडु ख़रीद करण ते मजबूर कयो पियो वञे। फैक्ट्रीज़ मालिकनि खे चयो पियो वञे त खंडु 8 रुपया किलो महांगी ख़रीद कयो न त फैक्ट्री बंदि कई वेंदी। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो त नदीम बाबर नून लीग जे कूड़ खे वाइको करे छॾियो। सच आॾो नवाज़ लीग अॻवाननि जा हथ पेर थधा थी वेंदा आहिनि। मुल्की एक्सपोर्ट्स में वाध सबब 10 सालनि जो रिकॉर्ड टुटी वियो। मायूसी पकीड़ींदड़ माण्हू मायूस ऐं नाकाम रहंदा। नून लीग एक भेरो ॿीहर नैब ऐं FIA जी कार्रवाइनि ते सवाल उथारे छॾिया। मरियम औरंगज़ेब चयो आहे त नैब ऐं FIA खे LNG अटो ऐं खंडु चोरी कंदड़ नज़र छो नथा अचनि। नैब खे ट्रेवी फॉरेन फंडिंग अकाउंट्स ऐं बिलियन ट्री में अरबे रुपयनि जी चोरी वारी सुनामी आणींदड़ बि नज़र नथा अचनि। पंजाब जे वॾे वज़ीर जी ख़ासि मुआविन फिरदौस आशी कवाण चयो आहे त कुझु सियासी यतीम इमरान ख़ान खे तनक़ीद जो निशानो बणाए रहिया आहिनि। पानामा राणी करप्शन जी कहाणी। PDM करप्शन जी ॿेड़ी में सवार आहे जंहिंजो ॿुॾणु लाज़मी आहे। नैब कंहिं ॿिए खे धमकियूं ॾे। नैब नोटिस जी अहमियत रद्दी खां सवाइ कुझु बि नाहे। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जो नैब नोटिस ते रदे अमल। मौलाना फज़लुर रहमान जे तर्जुमान चयो आहे त नैब जो को सवालनामो नाहे मिलियो। को नोटिस आयो त उनखे रद्दी सम्झो वेंदो। नैब धमकियूं कंहिं ॿिए खे वञी ॾे। असांजे नाहिल हुकुमराननि ऐं उन्हनि खे आणींदड़नि ख़िलाफ़ तहरीक जारी रहंदी। गुज़िरियल ॾींहुं नैब मौलाना फज़लुर रहमान खां आमदनी खां वधीक असासनि जा तफ़सील तलब कया हुआ। सुप्रीम कोर्ट जो कम नवां कानून आणणु आहे। जजिस जी मुक़ररी में वकीलनि सां मुशावरत जारी आहे। लाहौर हाई कोर्ट में ख़ाली जायनि ते जल्द जजिस मुक़ररु कंदासीं। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जो पंजाब बार खे ख़िताब। चीफ जस्टिस चयो त वकीलनि खे जजिस आॾो पुरतशदुद न थियणु घुरिजे। मां बि कंहिं ज़माने में जज़्बाती वकील हुअसि पर वाली जी हिदायत ते उन वक़्तु जज साहब खां माफ़ी वरिती हुई। PP चेयरमैन बिलावल भुट्टो और BNP सरबराह अख्तर मेंगल विच में मुलाकात। PDM की तहरीक समेत मौजूदा सियासी सूरत हाल ते ख़यालनि जी ॾेवट। बिलावल भुट्टो अख्तर मेंगल के शहीद बेनज़ीर भुट्टो की वरसी के मौके ते जलसे में शिरकत की दावत ॾिनी।
सुई सदरन पारां 50 मिलियन मुकब फीट गैस सुई नादरन के ॾियण जो इंकशाफ। सिंध में गैस प्रेशर घटिजी वियो। सुई सदरन तर्जमान जो चवणु आहे त 3 ॾींहनि लाइ गैस सुई नादरन खे ॾिनी आहे। सनअतनि जे बिजली घरनि खे गैस फराहमी यकीनी बणाई वेंदी। कराची, हैदराबाद, मीरपुरखास समेत ॿिनि नंढनि वॾनि शहरनि में गैस जो प्रेशर घटिजी वियो। शहरी महांगी LPG इस्तेमालु करण ते मजबूर। पीपल्स पार्टी MNA पीर नूर शाह जिलानी कोरोना वायरस में बची वियो। संदसि पुटु अबीर अली शाह तस्दीक कंदे चयो आहे त संदसि वालिद नूर मोहम्मद शाह जिलानी जी कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉज़िटिव आई आहे ऐं कराची जी निजी अस्पताल में दाख़िल आहे। बिरिया सिटी वेझो दाली शहर में कलोड़ा बिरादरी जी ॿिनि धुरनि में हलंदड़ पुराणी संगावती तकरार तां फायरिंग। फौजी जवान अब्दुल जब्बार कलोड़ो मारिजी वियो। 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी। धुरियुनि विच में छिकताण तेज़। ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि मां पुलिस नफ़री तलब। ज़ख़्मियुनि मां 2 ॼणनि खे नाज़ुक हालत में नवाबशाह रेफर कयो वियो। शिकारपुर वेझो कारे इल्ज़ाम हेठि 9वीं क्लास जो शागिर्द ऐं औरत क़तल। जवाबदारनि फायरिंग करे शागिर्द मंसूर मीर जत ऐं औरत इक़बाल ख़ातून खे क़तल करे छॾियो। खानवाण भरिसां मोरेवासी नौजवान जो कार मां गोली लॻल लाश हथ। नौजवान मुलासिम हुसैन डहर जे वारसनि जो कंडियारो क़ौमी शाहराह ते लाश रखी धरणो। टंडो लहियार वेझो झंग मां टंडो ॼाम वासी नौजवान आसिफ अली जो लाश हथ। नूरियाबाद वेझो औरत जो ॿोरी बंद लाश मिलियो। पुलिस जांच शुरू करे छॾी। कोटड़ी जे शोरा ख़ानदान विच में मिल्कियतनि जे तकरार कर खयो। अॻूणे MPA मरहूम पीरी शोरे जे पुटु तहफ़ुज़ लाइ पुलिस वटि दरख़्वास्त दाख़िल कराईंदे इल्ज़ाम हयो आहे त अॻूणे MPA सिकंदर शोरो ऐं अॻूणे नायब नाज़िम सादिक शोरो संदन मिल्कियतनि ते कब्ज़ो कयो आहे ऐं मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। सादिक शोरो जो मौक़िफ़ आहे त मिल्कियतनि बाबति बिरादरी में फ़ैसिलो थियल आहे। ज़ैन शोरो फ़ैसिले तां फिरी वियो आहे। डॉक्टर सिकंदर शोरो चयो त बिरादरी जो मसइलो आहे, पाण में वेही हल करे वठंदासीं। सकरन वेझो क़ौमी शाहराह ते मुसाफ़िर कोच कल्टी थियण जे नतीजे में हिकु ॼणो फौत। 10 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी। फौती जो लाश ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मी ड्राइवर ऐं क्लीनर जी हालत नाज़ुक। पुलिस जो चवणु आहे त कोच हिकु दरवेश शख़्स खे बचाईंदे हादसे जो शिकार थी वई। मुल्क में कोरोना वबा रुगो 24 कलाकनि दौरान 86 हयातियूं विड़काए छॾियूं। पहिरियों भेरो हिक ई ॾींहुं में 3179 नवां केस रिपोर्ट। सिंध में कोरोना वेझे वधीक 17 मरीज़ फौत। 1120 नवां केस ज़ाहिर। कोरोना केस वधण बाद कराची ऐं हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में स्मार्ट लॉकडाउन लागू। कराची जे सिविक सेंटर, ईसा नगरी, डालमिया, PIB, पहलवान ॻोठ ऐं ॿियनि इलाइक़नि में 31 दिसंबर ताईं माइक्रो स्मार्ट लॉकडाउन लागू। हैदराबाद जे 10 UCs में 10 ॾींहनि लाइ स्मार्ट लॉकडाउन। मुतासिर इलाइक़नि में मार्केट, शॉपिंग मॉल्स, रेस्टोरेंट्स ऐं ऑफिसिस बंदि रहंदियूं। लियारी में रोड ते गंद किचिरो उछलाइण तां 3 शहरी गिरफ़्तार। असिस्टेंट कमिश्नर लियारी कलरी शाह वारे इलाइक़े में पुलिस जी मदद सां कार्रवाई कई। रोड ते इमारत जो मलबो उछलण तां गिरफ़्तार 3 जवाबदारनि खे कलरी थाणे ते मुंतक़िल कयो वियो। DC ॾखण इरशाद अली सोढर चयो आहे त रोड ते गंद किचिरो उछलण ॾोह आहे। कराची बार एसोसिएशन जूं चूंडूं। नईम कुरैशी 5 वोटुनि तां कामयाबी माने सदर चूंडिजी वियो। आमिर नवाज़ पढ़ाए जनरल सेक्रेटरी, शाज़िया मंसूर नायब सदर ऐं शोएब नारेजो ज्वाइंट सेक्रेटरी चूंडिजी वियो। सिटी कोर्ट में कामयाबी माणींदड़ पैनल जे वकीलनि जो जशन। कराची जी दहशतगर्दी तौर अदालत चिड़ ॾियारींदड़ तक़रीर केस में PTM सां वाॻियल MNA अली वज़ीर समेत 5 जवाबदारनि खे 3 दिसंबर ताईं जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। ॿुधणी दौरान पेशावर मां गिरफ़्तार अली वज़ीर खे दहशतगर्दी तौर अदालत में पेश कयो वियो। अली वज़ीर ख़िलाफ़ सोराब ॻोठ थाणे ते बि केस दाख़िल आहे। हम हर तरीके से एहतराम करते हैं कानून का, लेकिन कानून को ये हक नहीं दिया जा सकता कि वो हमारे हकूक की पामाली करे। दुनिया में किथे भी न थियो आहे। कोई मिसाल दो कि 70 साल जे माण्हू खे उथारे करे ॿाहिरि कयो, ॿियो माण्हू खणी अचो, हिते जहिड़ा थी वेंदा साईं। हम रेगुलर अपना किराया और टैक्स अदा कर रहे हैं। इसके बाद कोई जवाब नहीं है कि हमें बेदखल किया जाए या हमारी दुकानों को फिर से नए से नीलामी की जाए।
सतकर में सरकारी मिल्कियतनि जी नीलामी ख़िलाफ़ वापारी सरापा एहतजाज मड़ल वापारियुनि म्यूनसिपल इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज कंदे दाहियो आहे त इंतज़ामिया पंहिंजा नवाज़ी जे चक्कर में दुकान ख़ाली कराए रही आहे। अदालत नोटिस वठे। लाड़काने में शागिर्दियाणियुनि खे लॼल लुटबाद हिरासा करण वारो स्कैंडल पुलिस अक्सा भुट्टो केस में गिरफ़्तार 3 जवाबदारनि खे अदालत में पेश करे छॾियो। बाबर मीरानी, असलम मीरानी ऐं हमीर शेख खे 2 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करण जो हुकुम। Wide again. Oh, some shape. Hazelwood. He's got him. ऐं भारत मामूली स्कोर ते ऑल आउट थियण वारो पंहिंजो ई रिकॉर्ड तोड़े छॾियो। एडिलेड टेस्ट जी ॿी इनिंग में भारतीय टीम रुगो 36 रन्स ते ऑल आउट। ऑस्ट्रेलिया 2 विकेटनि जे नुक़सान ते 90 रन्स जो हदफ़ आसानी सां हासिल करे वरितो। मासी में भारतीय टीम 42 रन्स ते ऑल आउट थी हुई। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइन